जी नाज़रीन, करमपुर मां साम ख़बर जगह शेयर कंदा हलूं त करमपुर थाणे जे हद इंडस हाईवे शेरगढ़ वटां 3 हफ़्ता अॻु नामालूम हथियारबंद सां अगवा थियल मज़दा ड्राइवर ऐं क्लीनर मंजी शोरी बलोचिस्तान इलाइक़े वासी शेरमुंद बिरोही ऐं गुलसन बिरोही के ज़िले कश्मीर कंदकोट ऐं करमपुर पुलिस वारनि सां मुबैना मुक़ाबले बाद रात देर सां बाजाब करण जी दावा कई है। पुलिस मूजिब ॾुआरी मुगविन के एक हंध खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त खुफ़िया इतला ते पुलिस कार्रवाई कई वई। दौरान कार्रवाई पुलिस ऐं ॾुआरनि में फायरिंग जी ॾे वठि ॾुआरी मुगविन के छॾे अंधेरे जो फ़ाइदो वठी फरार थी वञण में कामयाब थी विया। ॿिए तरफ़ मुगविन जे घर पहुचण ते ख़ुशी वारो माहौल है। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।